उस्ताद ॿारनि खे तरबियत ॾींदा आहिनि, दर हक़ीक़त नसलनि खे तरबियत ॾींदा आहिनि। पोइ हाणे जेकॾहिं ॻाल्हि कजे बज़ाते ख़ुदि उस्तादनि खे तरबियत ॾियण जी, त पोइ इहो हिकिड़ो एतिरो त अहम कमु आहे जो उन में जेकॾहिं थोरी बि लापरवाही कई वञे, बेध्यानी जो मुज़ाहिरो कयो वञे या को समझोतो कयो वञे, त पोइ उन जो नुक़सान बि एतिरो थींदो आहे जो नसलनि ताईं उन जो पूराओ थी न सघंदो आहे। जी हा, अॼु ॻाल्हि करियूं था उस्तादनि खे तरबियत ॾियण जी। उस्तादनि खे तरबियत ॾियण जे लाइ बि सिंध जे तक़रीबन हर ज़िले में टीचर्स रिसोर्स सेंटर मौजूदु आहिनि, पर उन्हनि जी सूरत हाल एतिरी त ख़राबु आहे जो उहे न हुजण जे बराबरि आहे। ऐं उते वरी हिकिड़ो त जेको उस्तादनि खे का तरबियत ॾिनी न थी वञे, पर जेकॾहिं के ट्रेनिंग प्रोग्राम थियनि बि था किन इदारनि जे तरफ़ खां, त पोइ उन्हनि में बि चंद जेके मख़सूस टोलो आहे माण्हुनि जो, बसि उन जाई चाचा मामा उहे जेके आहिनि से हर भेरे TADA हड़प करण जे चकर में टीचर्स जेके ट्रेनिंग्स आहिनि उन्हनि जी तबाही कंदा आहिनि। ऐं हक़ीक़त में आऊं इन ॻाल्हि जो आहियां त उस्तादनि जी हर साल ट्रेनिंग थियणु घुरिजे। जेके 2 महीना मोकलूं हूंदियूं आहिनि गर्मीअ जूं, उहे उस्तादनि खे न हुजणु घुरिजनि। ऐं पोइ उन्हनि सभिनी उस्तादनि जूं टीचर्स रिसोर्स सेंटर्स में ऐं स्कूल बि जीअं त ख़ाली हूंदा आहिनि, उन्हनि में उन्हनि जूं उहे ट्रेनिंग्स हुजणु घुरिजनि त जीअं उहे नित नए निसाब खां बि वाक़ुफ़ु थी सघनि ऐं जेके तालीमी बहितरीअ जा जदीद लाड़ा या जेके जदीद टूल्स आहिनि उन्हनि खां बि वाक़ुफ़ु थी सघनि। पर असां वटि ईअं न आहे। हक़ीक़त तव्हांखे ॿुधायां त आऊं मीरपुर ख़ास जे हिकिड़े ॿाहिराड़ीअ जे हाई स्कूल में उस्तादु आहियां ऐं मुंहिंजो 5-7 सालनि जो इहो तजुर्बो रहियो आहे त असां वटि जेके ॿार 6 दर्जे में ईंदा आहिनि, ॿिया मज़मून छॾे करे जेकॾहिं आऊं अंग्रेज़ी जी ॻाल्हि करियां त अक्सरियत अहिड़नि ॿारनि जी हूंदी आहे जिन खे सिर्फ़ु ABC बि मस यादि हूंदी आहे। छा उन्हनि जे प्राइमरी उस्तादनि जो ॾोह आहे उन में? आऊं हीअं न चवंदुसि, छाकाणि जो असां वटि अहिड़ा उस्ताद मौजूदु आहिनि जेके अंग्रेज़ी जे क्राइटेरिया ते उस्ताद मुक़ररु थिया ई न हुआ। सो उन जे करे इहो त सरकार जो ऐं उन जे मातहत इदारनि जो कमु हूंदो आहे त उहे उस्तादनि खे तरबियत ॾियनि, ट्रेनिंग्स ॾियनि मुख़्तलिफ़, त जीअं उहे रिफ्रेश थींदा रहनि ऐं नओं निसाब जेको आहे सो उहे ॿारनि खे पढ़ाए सघनि। ख़ैर, पाण ॻाल्हि करियूं था पाइट जी। पाइट प्रोविंशियल इंस्टीट्यूट ऑफ टीचर्स ट्रेनिंग नवाबशाह, हीअ सिंध जो हिकिड़ो अहिड़ो इदारो आहे जंहिंजो कमु आहे उस्तादनि जी तालीमी तरबियत करणु। ऐं हिन में जेको आहे सो हींअर ताज़ो ई जेके PhD JSTs थिया आहिनि सिंध में, उन्हनि जी इंडक्शन ट्रेनिंग जे हवाले सां मास्टर्स ट्रेनर जेके आहिनि से उहे उन्हनि जी चूंड जे लाइ हर डिस्ट्रिक्ट में मां जेके आहिनि से कुझु उस्ताद सिलेक्ट करण जे लाइ हिकिड़ी टेस्ट कंडक्ट कई वई मुख़्तलिफ़ तारीख़नि में। उन सां गॾु इंटरव्यू बि हो ऐं उन जी सूरत हाल इहा हुई। ऐं पंहिंजे मीरपुर ख़ास जी जेकॾहिं ॻाल्हि करियां त उन में 60 उस्तादनि खे सिलेक्शन जे लाइ घुरायो वियो हो, उन में इंटरव्यू में ऐं टेस्ट में। ऐं उहो जेके 60 उस्ताद हुआ उन्हनि खे जीअं त 13 तारीख़ ते उहा टेस्ट ऐं इंटरव्यू हो ऐं उहो जेको 60 उस्तादनि जा नाला जेके आहिनि से 12 तारीख़ ते ज़ाहिर थिया।
ऐं हिकिड़ो वॾो सुवाल उहो बि आहे त जेको पाइट जे तरफ़ खां जेको क्राइटेरिया मोकिलियो वियो हो उन्हनि 60 उस्तादनि मां काफ़ी अहिड़ा बि हुआ जेके उन ते पूरा बि न थियल था, पर उहे बि उन्हनि जा नाला बि उन लिस्ट में शामिल हुआ। ऐं टेस्ट जंहिं नमूने सां थी ऐं इंटरव्यू जंहिं नमूने सां थियो ऐं जीअं अॻु में बि थींदो ईंदो रहियो आहे त उन में का बि तब्दीली नज़र न आई। हाणे छा इहे 60 ई उस्ताद हुआ मीरपुर ख़ास में? केतिरा ई ॿिया अहिड़ा उस्ताद हूंदा जिन में स्किल्स हूंदियूं पर उन्हनि जा नाला ई कोन आया। ऐं इहे नाला कहिड़े बुनियाद ते शो कया विया या शामिल कया विया इहा बि कंहिंखे ख़बर न आहे का। उसूली तौर ते थियणु हीअं घुरिजे त भई जेकॾहिं तव्हांखे मास्टर ट्रेनर्स घुर्बल आहिनि त पोइ तव्हां अख़बार में इश्तिहार ॾियो ऐं पोइ भले 500-700 जो चालान हुजे, पोइ जेको बि उन में सिलेक्ट थियण जो ख़्वाहिशमंद आहे त उहो चालान पियारे ऐं टेस्ट तव्हां कंडक्ट करायो ऐं पोइ इंटरव्यूज़ बि कंडक्ट करायो, पर टेस्ट अहिड़ी न जेका हीअं थींदी आहे। टेस्ट ट्रांसपेरेंट हुजे, इंटरव्यू बि शफ़ाफ़ हुजे, छाकाणि जो तव्हां मास्टर ट्रेनर्स खे चूंडे रहिया आहियो, उहे जेके उस्तादनि खे तरबियत ॾींदा ऐं उहे उस्ताद जेके ॿारनि खे तरबियत ॾींदा। ऐं असांजी सूरत हाल ई आहे जो घणे भाङे असांजा जाम सारा अहिड़ा उस्ताद आहिनि जिन जी सॼे कैरियर में थींदी बसि इंडक्शन ट्रेनिंग आहे, जिन खे केरु सुञाणंदो कोन्हे। त ख़ुदारा इंडक्शन ट्रेनिंग हिकिड़ी अहम ट्रेनिंग हूंदी आहे, उन में जेके मास्टर ट्रेनर्स चूंडिया वञनि उहे कंहिं उसूली तौर तरीक़े तहत चूंडिया वञनि। ईअं ई अखियूं पूरे चाचा मामा सिलेक्ट न कया वञनि त बहितर थींदो। ऐं हिन वीडियो जे वसीले मिनिस्टर साहब ऐं सेक्रेटरी साहब खे गुज़ारिश कंदुसि ऐं ॿियो पाइट जे सरबराह खे बि त महिरबानी करे ही ईंदड़ नस्लनि जी तालीम व तरबियत जो मसइलो आहे, सो महिरबानी करे हिन मामले ते ध्यानु धरियो वञे ऐं जेके अहल ट्रेनर्स आहिनि उन्हनि खे ई अॻिते आंदो वञे त बहितर थींदो। ऐं आख़िरी ॻाल्हि ही ऐं वेंदे वेंदे चई वञा त मुमकिन आहे त मुंहिंजी हीअ वीडियो ॾिसंदे काफ़ी अणॼाण दोस्त इहो बि सम्झी सघनि था, छाकाणि जो ट्रेंड हले थो असां वटि, त शायदि हसीब कान्हे जो नालो कोन आहे, उन जे करे ई हिन अहिड़ो पैगाम ॾिनो आहे। त आउं तव्हांखे वज़ाहत कंदो हलां त अॻिते हली जेकॾहिं के चाचा मामा न चढ़िया विया त जेके 60 मीरपुर ख़ास में नॉमिनीज़ हुआ उन्हनि में हसीब कान्हे जो नालो मौजूदु हो, पर मूं इहो माहौल हुते ॾिठो आहे, सो आउं चाहियां थो त इन खां तव्हां सभिनी खे आगाह करियां ऐं जेके वस वारा आहिनि उन्हनि ताईं इहा ॻाल्हि पहुचायां। हिन पैगाम खे शेयर करियो त जीअं हीअ जेके वस वारा असांजा आहिनि उन्हनि ताईं पहुची सघे। असांखे उमेदु आहे त वस वारनि जे कन ते का जूं सुरंदी। महिरबानी।